सिंध हुकूमत तरफां ज़िला शहीद बेनज़ीर में क़ाइम कयल सिंध इंस्टीट्यूट ऑफ कार्डियोवैस्कुलर डिजीज़ नवाबशाह अंदरूनी सिंध जे अवाम लाइ इंतहाई फ़ाइदेमंद साबित थियो आहे। सभई मरीज़ कराची ऐं हैदराबाद जे प्राइवेट अस्पतालनि जे चकर काटण खां बची विया आहिनि। अस्पताल लखे रुपए जे ख़र्च सां थींदड़ इलाज ऐं टेस्टूं मुफ़्त में कयूं वञनि थियूं, जिन में दिलि जी बीमारी में मुब्तला मरीज़नि जूं टेस्टूं, ECG, एंजियोग्राफी, दिलि जी इको ऐं एंजियोप्लास्टी, आरज़ी पेस्ट मेकर खां अलावा ॿारनि जे दिलि जे सुराख़ जो इलाज मुफ़्त में कयो वञे थो। इन खां अलावा मरीज़नि खे दवाऊं मुफ़्त में फराहम कयूं वञनि थियूं। वाज़े रहे त हीउ अस्पताल 60 बेड्स ते मुश्तमिल आहे, जिथे इंतहाई निगहदार जो शोबो पिणु आहे, जिथे दिलि जे दौरे जे मरीज़नि खे दाख़िल करे तुर्त इलाज करे वार्ड्स में शिफ्ट कयो वञे थो, जॾहिं त औरतूं ऐं ॿारनि लाइ धार वार्ड आहिनि ऐं सीरियस मरीज़नि खे कराची या हैदराबाद शिफ्ट करण लाइ फ्री एम्बुलेंस सर्विस पिणु मौजूदु आहे, जॾहिं त सिक्योरिटी इंतज़ामिया पण कराची हैदराबाद जे प्राइवेट अस्पताल खां घटि न आहे। वाज़े रहे त हिन अस्पताल में 24 कलाक इमरजेंसी तौर खुलियल रहे थी ऐं रोज़ाना सवे मरीज़नि खे OPD में चकास करे इन्हनि जो मुफ़्त इलाज कयो वञे थो। जी नाज़रीन, तव्हांखे असां ॿुधाईंदा हलूं त ही नवाबशाह में सिंध कार्डियोवैस्कुलर डिजीज़ जी जेका हॉस्पिटल क़ाइमु थी आहे, जेका अतीअ तौर ॾिनी वई, उन में माशाअल्लाह असां अॼु विज़िट कई आहे ऐं हिते जेको आहे मरीज़नि जे लाइ जेको आहे फर्स्ट एड या उन खां अलावा जेके ॿियूं बीमारियूं इलाज जूं सहूलियतूं उहे टोटल मुहैया कयूं वियूं आहिनि। ऐं इहो हिकिड़ो सिंध जो ऐं शहीद बेनज़ीराबाद ज़िले जो जे लाइ वॾो एज़ाज़ आहे। तव्हां ॾिसो था ही जेको आहे पंहिंजो हंगामी तिबी इमदाद बराए अमराज़ क्लब, माना दिलि जे मरीज़नि जे लाइ इमरजेंसी, उनखां पोइ तव्हांखे असां वरी अॻिते वठी था हलूं अंदरि जेको हुनजो सेटअप आहे हॉस्पिटल जो ॾेखारियूं। जी नाज़रीन, हींअर असां जेको आहे SICVD जे जेको आहे रिसेप्शन ते बीठा आहियूं, जिते जेके ॿाहिरों पेशेंट ईंदा आहिनि त उन्हनि खे हिते फाइल ठाहे ऐं वार्ड में जेको आहे मोकिलियो वेंदो आहे। इहा पंहिंजो रिसेप्शन खां पोइ हाणे तव्हांखे असां ॾेखारींदासीं जेके हिन जा ॿिया पोर्शन आहे। हिते असां वटि SICVD नवाबशाह में प्राइमरी PCI जेको मेजर हार्ट अटैक वारो मरीज़ हूंदो, उन खे जेको आहे उन वक़्तु बर वक़्तु उन जी एंजियोप्लास्टी करे सघूं था। हींअर बि असां ॾिसी सघो था त पेशेंट जी एंजियोप्लास्टी कई आहे, उन खे अटैक हुयो मेजर, उन खे जेको असां एंजियोप्लास्टी करे उन जी असां स्टेंट लॻाए खोले छॾी आहे। ईअं ई असां अगरि माइनर अटैक वारा कोई मरीज़ हूंदा आहिनि त उन्हनि खे बि एंजियोग्राफी करे उन्हनि जी बि एंजियोप्लास्टी करे सघंदा आहियूं। ॿियो अगरि कंहिंजे पेशेंट खे किडनी वेसल्स में बि ब्लॉकेज हूंदी आहे त उन खे असां पोइ वरी हैदराबाद हार्ट टीम जे लाइ मोकिलींदा आहियूं त उते बाईपास वग़ैरह थी सघे थो। इन खां अलावा अगरि कंहिं पेशेंट जे दिलि जी कमज़ोरी जे करे फेफड़नि में पाणी भरिजी वियो हुजे या दिलि जी धड़कन ख़राब थी वई हुजे त उन्हनि जो बि हिते इलाजु थी सघे थो। ॿारनि जी बीमारियूं जंहिंमें ॿारनि जे दिलि में सोराख़ या ॿारनि जा कोई मसइला हूंदा आहिनि त उन्हनि जे लाइ पीड्स कार्डियोलॉजी जो बि हिते यूनिट आहे। उन जो पीड्स जो डॉक्टर, ॿारनि जो डॉक्टर बि अचे थो। उन्हनि जी बि अगरि कंहिं सोराख़ वग़ैरह जे करे कैथ करणी हूंदी आहे या एंजियो करणी हूंदी आहे त उहो बि हिते थी वेंदी आहे। ऐं उनखां अलावा असां वटि एक्सरे चेस्ट सभु कुझु एक्सरे बि हिते थियनि, लैब वग़ैरह बि हिते असां वटि सभु मौजूदु आहिनि। त अंडर वन रूफ हर शइ अवेलेबल आहे असां वटि अल्हम्दुलिल्लाह। ऐं हीअ हाणे सर्विसिस स्टार्ट थी आहिनि। CT स्कैन जो इंतज़ारु आहे, मशीन अची वेंदी त उनखां पोइ असां इंशाल्लाह स्ट्रोक या फालिज जो इलाज बि करे सघंदासीं। ऐं एज़ ए SICVD सिक्योरिटी ऑफिसर नवाबशाह, अल्हम्दुलिल्लाह हिते जेके इंतज़ाम अंदरि ॾिठा ऐं माण्हुनि खे बि फैसिलिटेट जो कयो पियो वञे ऐं हिते सिक्योरिटी जो तमामु बहितरीनु निज़ाम आहे ऐं पुलिस सां, रेंजर सां, ॿियनि जेके लाॻापियल इदारा आहिनि उन्हनि सां बि असांजो जेको आहे न कॉन्टेक्ट आहे ऐं उन्हनि सां बि असांजी जेके जॾहिं बि को एमरजेंसी थिए, अञा थी न आहे, तमामु बहितरीनु सुलझियल माण्हू आहिनि नवाबशाह जा ऐं हर फ़र्द जेको आहे इन ॻाल्हि खे सम्झे थो त जेको दिलि जो पेशेंट आहे उहो जेको आहे त हिते असां वटि अचे थो, असां हुनखे बहितर तरीक़े सां फैसिलिटेट कयूं पिया ऐं असांखे बि अल्हम्दुलिल्लाह बहितरीनु वोट मिले पई ऐं हुननि जो कॉपरेट असां सां आहे, असांजो कॉपरेट उन्हनि सां आहे ऐं सिक्योरिटी जा इंतज़ाम तमामु बहितरीनु आहिनि अल्हम्दुलिल्लाह। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हींअर असां सिंध कार्डियोवैस्कुलर डिज़ीज़ जे जेको आहे हॉस्पिटल जे ओनर जे असां ही ज़मीन इदारे लाइ जेको आहे अतियो ॾिनो आहे, मोहम्मद ज़फ़र आरणी जी। ज़फ़र साहब, तव्हांखे असां बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असल में मुंहिंजो हिकिड़ो मिशन हो हुते अवामी ख़िदमत जे लाइ, जेको न कुझु ओल्ड नवाबशाह में को मां अहिड़ो इदारो ठाहियां जेको माना सहूलियत जे लाइ, सिहत जी सहूलियत जंहिंमें ग़रीब आवाम खे सुठी सहूलियत मुयसरु अची सघे। ईअं त असां जेको आहे ओल्ड नवाबशाह में आयशा गर्ल्स कॉलेज बि असां ई ठाहियो आहे, तालीम जे लिहाज़ सां जेको आहे उहो बि असां ई ठाहियो आहे। हींअर नंढड़ियूं पढ़नि थियूं ऐं तमामु फैसिलिटी हुते बि आहे। हिते बि ऐं जेकी आहे ज़मीन में इहो बिल्डिंग ठाहे SIBD खे जे हवाले कई आहे ऐं असां हुननि जा बि थोरा था आहियूं त हुननि बि ॾाढी महिनत कई आहे
इनखे जेको आहे स्टेबल करण जे लाइ हींअर हू इदारो जेको आहे अॼु तक़रीबन 10-12 ॾींहं थी विया आहिनि हींअर रनिंग में आहे ऐं तमामु जेकी सुठियूं सहूलियतूं जेकियूं आहिनि इलाज जे लाइ उहो ॾियनि था ग़रीबनि खे। हिन में ग़रीब ऐं अमीर सभिनीनि खे जेको आहे हिकु जहिड़ो माना इलाज मुयसरु आहे। जहिड़े तरीक़े सां तव्हांखे असांजे डॉक्टर साहिबान ॿुधायो त हिते असां वटि एंजियोप्लास्टी जी सहूलियत मौजूदु आहे ऐं ही स्टेट ऑफ दी आर्ट आहे नवाबशाह वारनि लाइ ऐं उनजी पेरीफेरी लाइ तमामु ब्लेसिंग आहे अल्लाह साईं जी त असां फ्री ऑफ कॉस्ट जेको आहे सो हिते सभिनी माण्हुनि खे ट्रीट पिया कयूं। असां वटि हिते एको जी फैसिलिटी आहे, फ्री ऑफ कॉस्ट एको पिया कयूं। ॿारनि नंढड़नि जो जेको आहे सो इलाज पिया कयूं। असां वटि माहिर डॉक्टर जेके आहिनि ॿारनि जा उहे जेके आहिनि से असां वटि आहिनि। प्लस में जेको तव्हांखे डॉक्टर साहिबु ॿुधायो त असां वटि हिते परमानेंट पेस मेकर जो जेको पेशेंट शिफ्ट थींदो आहे उन खे बि असां प्रोटोकॉल सां शिफ्ट कंदा आहियूं। वेल इक्विप्ड जेकी असां वटि एम्बुलेंस आहे जेकी 24 आवर सर्विस असां मौजूदु आहे। सो जहिड़े तरीक़े सां पेशेंट शिफ्ट पियो थिए तव्हां ॾिसी सघो था। पेशेंट असां वटि हाणे बि इहो प्राइमरी PCI जो पेशेंट आयो आहे। जेको आहे सो लिफ्ट सहूलियत आहे जेका मरीज़नि जे लाइ ऐं ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त हिते जेको आहे सो इहा सहूलियतूं लिफ्ट जूं मुहैया आहिनि। जॾहिं त असांजे शहीद बेनज़ीराबाद जे वॾे में वॾी जेका हॉस्पिटल आहे PMC उन जूं टोटल लिफ्टूं ख़राबु लॻियूं पियूं आहिनि ऐं उते सहूलियतुनि जी अणहट आहे। लेकिन हिते तव्हां ॾिसो त माशाल्लाह सभु सेटअप इन्हनि जो बहितरीनु नज़र पियो। जी ही कैथ लैब आहे, ऑपरेशन थिएटर जेको आहे सो हिते जेको आहे सो पेशेंट्स खे तव्हां हिते पेशेंट्स खे कहिड़ी कहिड़ी सहूलियत फी ऐं एंजियोप्लास्टी इहो तव्हांखे असां ॿुधाईंदा हलूं त पहिरियां ही जेके आहिनि से कुझु दौर अॻु में कराची में थींदी हुई जेको आहे सो उहा सहूलियत हाणे NICVD में आहे पर हिते SICVD जेका क़ाइमु कई वई आहे उन में पिणु जेको आहे सो एंजियोग्राफी ऐं एंजियोप्लास्टी जेको माना हिकिड़ो वॾो मरहलो हूंदो आहे जेको मरीज़नि खे ऐं वॾो कॉस्टली हूंदो आहे जेको हिते फ्री ऑफ कास्ट जेको आहे सो एंजियोग्राफी ऐं एंजियोप्लास्टी कई वञे थी जेका घटि में घटि जेकॾहिं हूअं बि एप्रोक्सीमेट असां लॻाईंदासीं कराची में हिकिड़ो मरीज़ जेको आहे सो एंजियोप्लास्टी ते 3 खां 7 लख 8 लख ताईं ख़र्च करे थो उहो हिते फ्री में कयो वञे थो। त असांजे सिंध वासियुनि खे इहा गुज़ारिश आहे त हीअ असांजे सिंध जे इदारो बहितरीनु इदारो आहे ऐं कोशिशि करे तव्हां प्राइवेट इदारनि खां बची पंहिंजे हिते जेको आहे सो हिन इदारनि में इलाजु करियो। अलाह सिहत अता। अस्पताल फर्स्ट करा गया तमाम भली लगी आया पहिरियों चक्कर असांखे सुठी लगी अल्हम्दुलिल्लाह। असां हुते ईंदा हुआसीं हुते बि प्रोडक्ट मिलंदी असांखे पर हिते आया आहियूं बहितरी आई आहे। असां ॾाढा ख़ुशि थिया आहियूं जे ही फर्स्ट टाइम स्टार्ट थी चुको आहे। असां हिते फर्स्ट टाइम आया आहियूं बहितरी आहे अल्हम्दुलिल्लाह। अला करे सुठी हलंदी ऐं सुठो इदारो आहे। असां इन ख़ुशी में ख़ुशि ॾाढा थियूं जंहिंमें असांखे ही दिलि जो वार्ड मिलियो आहे तमामु बहितरीनु सिंध जे तरफ़ां असांखे मिलियो आहे। 10 बजे आया 10 बजे हाणे ख़ाली आहे हितां ख़ाली आहे कोई उस्ताद अचां थो मुड़ी थो जेको थो अचे जी। ही तव्हांखे असां हींअर वठी आया आहियूं फार्मेसी जिते दवाऊं जेके बि पेशेंट्स खे ॾिनी अथनि जेके पेशेंट्स एडमिट आहिनि उन्हनि खे फ्री ऑफ कास्ट ॾिनी अथनि। जी सर तव्हां छा मौक़ो ते नालो कलीमुल्ला मुंहिंजो आहे। मां फार्मेसी ते टेक्नीशियन बि आहियां ऐं TL बि आहियां। असां वटि ऑल मेडिसिन आहे जेकी एडमिट पेशेंट लाइ ज़रूरत आहे उहो बिल्कुलु हिते फ्री आहे। एडमिट पेशेंट लाइ 24 कलाक सर्विस आहे, 24 कलाक खुलियल हूंदी। एनी हाउ कुझु बि तव्हांखे मिली सघे थो बट एडमिट पेशेंट लाइ। महिरबानी।